नाज़रीन, क़ाज़ी अहमद में बागड़ी बिरादरी पारां घरनि मां चोरी ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बागड़ी बिरादरी जे माण्हुनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। आहियूं छॾण ते वेठा आहियूं। असांजी राति चोरी थी पई आहे 11 बजे। असां जीअं चोरनि खे ॾिठोसीं असां भॼी पुलिस वारनि वटि वियासीं। पुलिस वारनि खे चयोसीं बाबा चोर भॻा पिया वञनि, अचो फेर कयो। पर उहे चवनि पिया फ़ोन ते असां वॾी गाॾी घुरायूं क़ाज़ी अहमद मां, पोइ ईंदासीं। असां उन्हनि खे नियाणियूं वठी वियासीं। असां चयो बाबा तव्हां अचो असां सां गॾु शामिलु थियो, चोर कोन वेंदा परे। पर असां वटि कोन हली आया। पोइ देरि सां कलाक ॿिनि खां पोइ बाद में उहो असां वटि गाॾी पहुती पुलिसनि वारी। जेॾीमहिल चोर फरार थी आहे हितां पोइ पहुता हुए। एसपी साहब असांजी मदद करायो। असीं आहियूं पाड़े में वेठा आहियूं, पुलिस जे भरिसां ई वेठा आहियूं। पोइ बि असांजी चोरी थिए पई। लॻासीं त असीं पोयां लॻासीं त गाॾी ॾिसूं त असां वरी ॿुध हेठि ॿियारी हुजे संकल मोटर। पोइ भॻासीं, पोइ वरी गाॾी छॾाईसीं। पुलिस वारनि खे सॾु कयो, बाबा अचो अचो ॿुधी गाॾी आहे चोरनि जी गाॾी। उहो गाॾी असांजी कहिड़ी ख़बर आहे असांजी गाॾी आहे। पोइ वरी गाॾी भॼी विया, वरी अंदरि कम ते मिलाई आहे। करे विया असांजी छेला छोड़े विया, असांजा अधारा वतल ग़रीब असीं चोरी करे हलिया विया। पोइ बि पुलिस वारा कोन आया।